नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में ख़बर ॾींदा हलूं त दादू जे शहर प्यारलो स्टेशन में पब्लिक हेल्थ दादू जा वाइदा वफ़ा न थी सघिया आहिनि। खोखला दिलासनि खां सवाइ शहरनि खे को बि लाभ न मिली सघियो। रमज़ान शरीफ़ दौरान पाणी जी शिदत किलत सबबि शहरनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। वाटर सप्लाई स्कीम प्यारो स्टेशन जी बजट करप्शन जे वर चढ़ी वई है। वाटर सप्लाई स्कीम जो मरम्मती कम न थियण सबबि महीने खां शहर में पाणी जी फिरामी बंद हुजण खिलाफ शहरनि इसाक पोहर, अली अहमद समो, वहीद अबड़ो, नबी बख्श मला जी अगवाणी में मेन बाज़ार खां रैली कढी दादू शुगर मिल्स अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। इन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाईंदे चयो त महीने खां मुसलसल वाटर सप्लाई स्कीम असां शहरनि खे पाणी फराहम करण में मुकमल नाकाम रही है। शहरी पाणी जी खोट करे सख़्त परेशाननि, पैसनि एवज़ पाणी जो ख़रीद करण पिया, पर दादू जो MPA ऐं दादू पीर मुजीबुल हक़ ऐं MNA दादू रफ़ीक जमाली प्यारलो स्टेशन जी बुनियादी मसइलनि खां लातालुक बणियल है, जेको इंतहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।